मूमल तोखे जेको भी चवणो हुयो तू मूसा के चई दिनो। हाणे उन जे पी या पुपीअ सां ॻाल्हाइण जी का ज़रूरत नाहे। हाँ दी, हाणे उन्हनि सां ॻाल्हाइण जी का ज़रूरत नाहे। जेकॾहिं मूसा जो दिल कंदो त हू मूंसां शादी ज़रूर कंदो। तो मूसा जी ॻाल्हियुनि मां छा समझो? हू तोसां शादी करण लाइ राज़ी थी वेंदो? मूसा जे दिल में त इहो ई ख़ौफ़ वेठल आहे त मां मीर सां मोहबत कंदी ऐं मीर उन जो दोस्त आहे। पहिरियों त हू मीर सां ॻाल्हाईंदो, पोइ तोखे हा या न जी वणदी ॾींदो। मां घर आबाद त मीर सां करणु चाहियां पई, पर मुंहिंजो घर आबाद न थियो त हाणे कंहिंसां बि मुंहिंजो घर आबाद न थींदो। इहा तुंहिंजी सोच ग़लत आहे मुंहिंजी भेण। जेकॾहिं मीर तुंहिंजे मुक़दर में न हुयो त मूसा त आहे, पोइ तू हुन सां शादी करे ऐं ॿियनि जे ख़िलाफ़ हुनखे इस्तेमाल कंदी। इहो त सरासर गुनाह आहे भेण। अदी हाणे छाजो सवाब ऐं छाजो गुनाह, मूंखे बस इंतकाम वठणो आहे। दुआ कर त मूसा मूंसां शादी करण जे लाइ राज़ी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।